अवां में काफ़ी अॼु जोश जज़्बो नज़र अचे पियो ऐं इंशाअल्लाह असांजी कामयाबी थींदी। असीं कॾहिं तव्हां छा बि सम्झो पर असीं कॾहिं बि वाला बुरो कोन सोचींदासीं। इहा ॻाल्हि अव्हांजे ज़हन में हुजणु खपे। तमामु ॾुख सां थो चवणो पए त बैरियाक टाउन जॾहिं शुरूआति थी त असांजे राजनि काफ़ी ज़मीन विकिरो करण जी कोशिशि कई त असां उन्हनि खे मने कयो त बाबा पंहिंजा तॾा न विकिरो, भुॻड़नि जी मुठ ते पंहिंजो तॾो कोन ॾिबो, मुड़ुस थियो। पर उनजे बावजूद बि माण्हुनि उहे ज़मीनूं विकियूं ऐं ॿुधायो त हुन में असांखे ज़ाती कहिड़ी लालच हुई। अॼु अगरि मुल्क खां असीं अलॻि थिया आहियूं त असांखे केरु असांजो को मुल्क सां को ज़ाती जहिड़ो कोन्हे। असीं अॼु निकिता आहियूं मैदान त तव्हां जे करे निकिता आहियूं, पंहिंजो पाण लाइ कोन निकिता आहियूं। तव्हां जो सभिनि जूं वॾियूं महिरबानियूं किथे हली आहियो ऐं उमेदु आहे त असांजो साथ ॾींदव। चवंदा आहिनि त चंड तारनि खां सवाइ अधूरो हूंदो आहे, ॿकरियूं धनार खां सवाइ अधूरियूं हूंदियूं आहिनि। अहिड़ी तरह असीं चङा बि राज खां सवाइ अधूरा आहियूं। असांजूं ॿाहूं तव्हां आहियो, असांजो साथ ॾिजो। इंशाअल्लाह ताला हर मक़सदु माणींदासीं, हर मैदान में अॻियां हूंदासीं। महिरबानी।